माण्हुनि खे परेशान कंदा आहिनि। कूड़ ॻाल्हाइण इस्लाम में सख़्त मना आहे। कूड़ अल्लाह जो क़ुरान में फरमाए त लअनतुल्लाहि अलल काज़िबीन, कूड़े जे मथां अल्लाह ताला लानत कई आहे। लानत करण मां मुराद ई आहे त उनखे अल्लाह ताला पंहिंजी रहमत मां तड़े ॿाहिरि करे छॾींदो आहे, उनखे अल्लाह जी रहमत न मिलंदी। कूड़ो माण्हू हमेशह ज़लील ऐं ख़्वार रहंदो आहे। कूड़ ॻाल्हाइण वारो माण्हू कॾहिं बि इज़त हासिल न कंदो आहे। बुरे में बुरो मुस्लमान उहो आहे जेको पंहिंजे मामलात में कूड़ ॻाल्हाइण वारो कूड़ ॻाल्हाए थो। ऐं कूड़ ॻाल्हाइण सां हिकिड़ो त माण्हू हक़ खे लिकाईंदो, केतिरा नुक़सान आहिनि। हक़ लिकाईंदो, धोखेबाज़ी कंदो, पंहिंजो मामिलो साईं मुंहिंजा ख़राबु कंदो आहे, माण्हू पंहिंजी इज़त विञाईंदो आहे, ॿिए जी इज़त ऐं ॿिए जी हिकारत चाहींदो आहे। कूड़ ॻाल्हाइण जे ज़रिए माण्हू असलियत खां पंहिंजो पाण खे मुंहुं मोड़ाईंदो आहे। इन जे करे कूड़ जा घणा नुक़सान आहिनि, तमामु घणा नुक़सान आहिनि। जेकॾहिं माण्हू आख़िरत खे नथो सोचे, आख़िरत जे लाइ गुमान ऐं ख़्यालु नथो रखे, घटि में घटि पंहिंजी दुनिया त बर्बादु न करे न। माण्हुनि मां त आख़िरत जो ख़ौफ़ ख़तमु थी वियो आहे। उखरवी ज़िंदगी जे लाइ सोचनि ई नथा, रुॻी दुनिया जे बारे में, रुॻी मादी ज़िंदगी जे बारे में। कंहिंखे कूड़ ॻाल्हाइण सां हूअं ई गुनाह आहे, पर इहो अप्रैल फूल जे नाले ते माण्हू कूड़ ॻाल्हाए उन मां पंहिंजे लाइ विंदुर महसूसु कनि था, तस्कीन महसूसु कंदा। माना हिकिड़ो गुनाह करे ॿियो गुनाह जे मथां ख़ुशि थिए, इहो माना अञा वधीक कबीरो गुनाह हो, इहो अञा वॾो गुनाह हो। कूड़ ॻाल्हाए ऐं साम्हूं वारे खे जॾहिं नुक़सानु थियो त उन नुक़सान जे मथां ख़ुशि थिए त मूं फलाणे खे अप्रैल फूल मल्हायो आहे, फलाणे जे लाइ मूं हीअं कयो ऐं उनखे हेॾो ॾुख पहुतो, न हीअं थियो हूअं थियो। ख़ुशी करे मुस्लमान जे अज़ियत जे मथां जेको माण्हू ख़ुशि थिए, अल्लाह ताला जे ॾमर जो हक़दार बणायो वेंदो। जेको कंहिं मुस्लमान जे नुक़सान ते ख़ुशि थिए, कंहिंखे अज़ियत पहुचाइण ते ख़ुशि थिए, कंहिं मुस्लमान सां ज़्यादती करण ते ख़ुशि थिए, त इहा त उनजे दिलि जे मुर्दा हुअण जी निशानी आहे, इहा उनजे निफ़ाक़ जी निशानी आहे। मोमिन बानो साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मोमिन ॿिए मोमिन जे लाइ सॻे भाउ जे मिसल आहे। मोमिन ऐं मोमिन ईअं आहिनि, साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जीअं सिर सां जुड़ी दीवार ठहंदी आहे, ईमान वारा ईअं आहिनि। ॿी जॻह ते साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मोमिन हिकु जान जे मिसल आहे। पेर में धकु लॻंदो, सॼो जिस्म बेचैन थी वेंदो। जेकॾहिं जिस्म जे कंहिं उज़वे में गुर्दो बीमार आहे, दिलि बीमार आहे, जिगर बीमार आहे, अखि बीमार आहे, कन बीमार आहे, त ईअं न आहे त पेर चवे त हाणे इहो कन जो मामिलो आहे, मुंहिंजो कुझु नथो वञे। दिलि में सूरु आहे, साईं मुंहिंजा फेफड़ चवनि त दिलि जो मामिलो आहे, मुंहिंजो कुझु नथो वञे। अखि में सूरु पवे, बाक़ी जिस्म जा आज़ा चवनि मूंखे परवाह न आहे। न, जॾहिं अखि में सूरु पवंदो आहे, सॼो जिस्म बेचैन थी वेंदो आहे। जॾहिं हथ में चोट लॻे, सॼो जिस्म बेचैन थी वेंदो आहे। मदीने वारे साईं फरमायो, मोमिन जी निशानी न जिस्म वांगुरु आहे। जिस्म जे कंहिं हिसे में तकलीफ़ थिए, कंहिं हिकिड़े मोमिन खे तकलीफ़ पवे त सभिनी मोमिननि खे तकलीफ़ थिए त मुंहिंजे मुस्लमान भाउ खे छो तकलीफ़ पहुती आहे। सम्झो था? इन जे करे साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मुनाफ़िक जी निशानी इहा आहे त मुनाफ़िक माण्हू चाहींदो आहे त ॿिए मुस्लमान खे नुक़सानु पहुचे, उहो उनजो ॿिए कंहिंजे भलाई ऐं फ़वाइद सां सरोकार न हूंदो आहे। उहो चाहींदो आहे पंहिंजे पाण खे फ़ाइदो पहुचायां, पोइ कूड़ ॻाल्हायां, धोखो ॾियां, फितनो कयां, जीअं कयां मूंखे फ़ाइदो पहुचे। पंहिंजी तस्कीन जे लाइ माण्हू कूड़ ॻाल्हाए, इहा भली ॻाल्हि आहे। पंहिंजी तस्कीन जे लाइ, पंहिंजे दिलि खे सुकून पहुचाइण जे लाइ। ऐं कूड़ ॻाल्हाइण में बज़ाहिर सुकून न आहे, हमेशह बर्बादी आहे, तस्कीन कोन मिलंदी। इन कूड़े माण्हू खे कॾहिं बि सुकून न मिलंदो आहे। असां वटि सिंधी में नंढे हूंदे सबक़ में पढ़ाईंदा हुया त सच त बीठो नच कूड़ जे मुंहं में धूड़, इहो सबक़ में पढ़ाईंदा हुया। सम्झो था? वाक़िअतन हक़ीक़त में असां बचपन में इहो पढ़ियो होसीं, पर हींअर हक़ीक़ी ज़िंदगी में माण्हू ॾिसे थो, हक़ीक़त में बि ईअं आहे, जेको हक़ वारो आहे सदाईं इज़त वारो रहंदो। ऐं साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, सदाईं सच ॻाल्हाईंदा रहो। जॾहिं सच ॻाल्हाईंदा आहियो त अल्लाह वटि तव्हां सचार लिखिया वेंदा आहियो। ऐं जेको माण्हू कूड़ ॻाल्हाईंदो आहे, कूड़ ॻाल्हाईंदो रहे,
अल्लाह वटि बि उहो बानो कूड़ो लिखियो वेंदो आहे। सच बि ॻाल्हाईंदो रब जे तरफ़ां उहो लिखिजी ईंदो इहो कूड़ ॻाल्हायो अथऊं। कॾहिं कॾहिं इतफ़ाक़ थींदो आहे, कॾहिं ग़लति ज़बानी बयानी थी वञे, हिकिड़ो माण्हू सचार आहे, माण्हू हुनखे मौक़ो ॾींदो आहे, वाह हिन सदाई सच ॻाल्हाईंदो आहे, हिन ते ख़बर सही न पहुती हूंदी तॾहिं ग़लति ॻाल्हि करे वियो आहे। पर हिकिड़ो माण्हू आहे जेको सदाई कूड़ ॻाल्हाए, सबूत सां का ॻाल्हि खणी ईंदो न, असां चवंदासीं तूं कूड़ो आहीं। हक़ ॻाल्हि खणी ईंदो तॾहिं चवंदासीं वाह हे कूड़ो माण्हू। छो त उनखे अल्लाह पाण वटि कूड़ो लिखाए छॾियो आहे, मख़लूक में कूड़ो मशहूरु थी वियो। इहे बुरा ॾिहाड़ा जंहिंमें जंहिंजी शरीयत मना कई आहे, हे त हराम कम जा ॾिहाड़ा आहिनि। अंग्रेज़नि खां शुरू थिया, यूरोप खां शुरू थिया, ऐं असांजे मुस्लमाननि इन्हनि खे वाझाइण जी कोशिशि कई आहे। हिकिड़े भेरे हीअं थियो जो हिते कराची जो दोस्त हुजे असांजो, उन ॾे ईअं मज़ाक में फ़ोन कयो न, वाह इहो तुंहिंजे पीउ जो एक्सीडेंट थी वियो आहे 1 अप्रैल ते, फ़ोन कयो तुंहिंजे पीउ जो एक्सीडेंट थी वियो आहे। साईं उन कूड़ ॻाल्हाइण ते उनजी जेका छोकिरे जी वालदा हुई उनखे दिलि जो दौरो पइजी वञी इस्पताल में दाख़िल थी। माण्हू नाज़ुक मिज़ाज हूंदा आहिनि न, परेशानी थी वई, होॾां हुननि जे लॻे थो बाबो एक्सीडेंट थी वियो हलियो, फ़ोनूं मिलान, फ़ोन न पई मिले, तव्हांजो वञी ख़बर पई हिकिड़े कूड़ जे करे साईं मुंहिंजा हेॾो वॾो नुक़सानु थी वियो, पैसे जो नुक़सानु अलॻि थी वियो, परेशानी अलॻि थी वई। कि मुस्लमान खे कूड़ ॻाल्हाए परेशान करण इहा का फज़ीलत आहे? हरगिज़ न। इन ॾिहाड़नि खां बचो, पाण बचो, पंहिंजे अहल औलाद खे बचायो, पंहिंजे बच्चनि खे बि तरबियत ॾियो त बचा असांखे हे कम न आहिनि करणा, असांखे मोहम्मद मुस्तफ़ा करीम सच ॻाल्हाइण सेखारियो। अल्लाह ताला शाल असांखे सचार बणाए, कूड़ ॻाल्हाइण जी लानत खां शाल महफ़ूज़ फरमाए। असांखे अल्लाह खां दुआ आहे रब शाल असां सभिनी जे मथां पंहिंजी रहमत। अल्लाहु आमीन।